अस्सलाम वालेकुम नाज़रीन। डिबेट में भली कार मां जी मेज़बान साइमा वहाब। डिबेट में गुफ्तगू कंदासीं ईरान ऐं अमरीका जे हवाले सां। जीअं तव्हां ॾिठो ॿिन्हिनि मुल्कनि जे विच में सालिसी तौरु पाकिस्तान ॻाल्हियुनि जे लाइ काफ़ी किरदारु अदा कयो, पर हिन वक़्तु जेका मौजूदा सूरत हाल आहे उन में ईरान ते हिकु भेरो ॿीहर अमरीका हमलनि जो सिलसिलो जेको आहे उहो शुरू करे छॾियो आहे। ऐं जवाबी हमलनि में ईरान पारां बहरीन, कुवैत ऐं उर्दन में जेके अमरीकी अॾा आहिनि उन्हनि खे निशानो बणायो वियो आहे। ऐं हिन वक़्तु अमरीकी सदर जो चवणु आहे त ईरान ॻाल्हियुनि में देरि करे छॾी आहे, हाणे खेसि क़ीमत अदा करणी पवंदी। इन मजमूई सूरत हाल ते गुफ़्तगू कंदासीं। प्रोग्राम जे ॿिए हिसे में बजट जे हवाले सां गुफ़्तगू कंदासीं। अॼु इक़्तिसादी काउंसिल जो इजलास थियो आहे, जंहिंमें वज़ीर आज़म साहब गुफ़्तगू बि कई आहे ऐं कुझु तरक़ियाती जेके बजट जे हवाले सां ऐं सूबनि जे जेको NFC जो जेको शेयर आहे उन हवाले सां बि गुफ़्तगू कंदासीं। प्रोग्राम में मूंसां गॾु मौजूदु आहिनि फारूक मुरई साहब ऐं शकील नाइक साहब बि असांखे फ़ोन कॉल ते जॉइन कयो आहे। वीडियो लिंक ते फॉर्मर एम्बेसडर GR बलोच साहब असां सां गॾु हूंदा। वेलकम GR साहब। कीअं पिया ॾिसो सूरत हाल? ईरान अमरीका हिकु भेरो ॿीहर जेका कशीदगी आहे उहा वधी चुकी आहे। जी महिरबानी। बेसिकली ॾाढी सिचुएशन गंभीर आहे, को शक न आहे, काफ़ी क्रिटिकल आहे, सीरियस आहे। छाकाणि जो जेका अॻिराई करण वारी जेका आहे साइड, दैट इज़ अमेरिका एंड इज़राइल, जी उहो कंहिं तरह सां बि अहिड़ो को रस्तो जंहिंमें ऑनरेबली सभिनी खे रस्तो मिले अमन जो, उन तरफ़ वञण लाइ तयारु न आहिनि कंहिं हद ताईं। ऐं ईरान भी पंहिंजो ज़ोर ॾिसी चुको आहे, आज़माए चुको आहे ऐं हू ॾिसी चुको आहे त उन मुख़ालिफ़नि जी केतिरी हद आहे बर्दाश्त करण जी ऐं हुनजी पंहिंजी हद केतिरी आहे बर्दाश्त करण जी, रेज़िलियंस जी। सो आई थिंक ईरान इन अ वे पंहिंजे मुख़ालिफ़नि खां वधीक हिकिड़ी ताक़त रेज़िलियंस जी शो कई आहे। ऐं हींअर जेको आहे सो उहो हिकु लिहाज़ सां प्रैक्टिकली कंट्रोल में आहे, मुकमिल कंट्रोल में आहे स्टेट हॉर्मुज़ जी। ऐं हिन सॼी इक्वेशन में मां हमेशह चवंदो रहियो आहियां ऐं वरी इनखे मां वरजायां थो त सभ खां अहम मसइलो आहे कंट्रोल स्टेट ऑफ हॉर्मुज़ जो। उन ते न ईरान कंप्रोमाइज़ करण लाइ तयारु आहे, हू कम अज़ कम कंप्रोमाइज़ इन हद ताईं त दुनिया हुनजी कंट्रोल खे पार्शली या उनजी सवरैनिटी खे क़बूल करे। हा, हिकिड़ो फ्रेमवर्क ज़रूरु हुजे जेको उनखे आसान करे आमद रफ़्त खे जहाज़नि जी के, लेकिन सरे दस्त वरी दोबारा अप्रैल खां पहिरियों वारो स्टेटस को हू उनखे क़बूल करण लाइ तयारु न आहिनि। जॾहिं स्टेट ऑफ हॉर्मुज़ वाज़ अ फ्री इंटरनेशनल वाटरवे, उहो पॉसिबल न आहे। मुंहिंजे ख़्याल में हाणे काफ़ी सारो पाणी दरिया जे या पुल जे हेठां गुज़री चुको आहे, हालात तब्दील थी चुका आहिनि। ईरान हिकिड़ियूं नयूं रियलिटीज़ करे चुको आहे जेको आहे सो उते पैदा इन इलाइक़े में। लेकिन साॻी तरह सां अमेरिका जेको हमेशह इन ई मुल्क जो, इन ई ख़िते जो, वेस्ट एशिया जो ऐं स्पेशली गल्फ कंट्रीज़ ऐं गल्फ जो जेको आहे सो को थाणेदार रहियो आहे ऐं अञा बि आहे। उनजा 13 जेके अॾा आहिनि फ़ौजी उते, सो हू एतिरो जल्दी पंहिंजे इन स्टेटस खे छॾण लाइ तयारु न आहे। सो आई थिंक दिस इज़ वेयर द प्रॉब्लम कम्स। जॾहिं त हुन ते प्रेशर आहे ट्रम्प ते, नो डाउट अबाउट इट, पंहिंजे जेके हुन जा सपोर्टर्स आहिनि नेटो कंट्रीज़, यूरोपियंस ऐं जेके दुनिया में जेके बि मुल्क आहिनि एशिया अफ्रीका जा, जेके एनर्जी क्राइसिस जे करे जेको आहे सो इम्पैक्टेड आहिनि, जिन जी इकोनॉमीज़ हाणे कोलैप्स थियण वारियूं आहिनि ऐं दुनिया में एनर्जी मार्केट सॼी कोलैप्स थियणी, इन द सेंस के एनर्जी जी जेका सप्लाई घटिजी वेंदी, जेके न रेट अञा वधंदा वञनि था पिया, त हिकिड़ो इकोनॉमिक एंड फाइनेंशियल क्राइसिस दुनिया में थी सघे थो। ऐं उन जो प्रेशर तमामु घणो आहे अमेरिका ते त कंहिं तरह सां बि को हल अहिड़ो। ऐं साॻी तरह GCC कंट्रीज़ जेके जा अलाइज़ आहिनि, उन्हनि जूं इकोनॉमीज़ जेके आहिनि से तमामु वॾो हिट जेको उन्हनि खे अचे पियो थो टूरिज़म जे हवाले सां, इन्वेस्टमेंट जे हवाले सां, इवन एनर्जी जे हवाले सां। सो आई थिंक देयर इज़ अ लॉट ऑफ प्रेशर ऑन ट्रम्प, लेकिन ॿई पार्टियूं जेके आहिनि से हाणे कंहिं तरह सां बि वीक नथियूं ज़ाहिर करणु चाहिनि पंहिंजी पब्लिक खे ऐं दुनिया खे। सो दिस इज़ वेयर वी स्टैंड। जी अच्छा GR साहब, हाणे वे फॉरवर्ड छा आहे? कशीदगी वधी चुकी आहे ऐं अमरीकी सदर ऐं नेतन्याहू जे विच में बि इख़्तिलाफ़ साम्हूं अची चुका आहिनि ऐं अमरीकी सदर बारहा इहो चयो आहे त अमरीकी इसराइली सदर खे हाणे ॻाल्हियुनि ते अचिणो पवंदो। त हाणे वे फॉरवर्ड छा आहे? तव्हां चयो त ॿई धुरियूं जेके आहिनि उहे पाण खे कमज़ोर नथियूं ॾेखारणु चाहिनि, त पोइ ॻाल्हियूं अॻिते कीअं वधंदियूं? जी बिल्कुलु, इहो वॾो डिलेमा ऐं ख़ासि तौर जेके मीडिएशन कनि पिया था, ख़ासि तौर पाकिस्तान जे लाइ वॾो हिकिड़ो चैलेंजिंग अची वियो आहे त कीअं ॿिन्ही धुरियुनि खे पंहिंजे इन एक्सट्रीम
लेवल खां हेठि आंदो वञे, ॿिन्ही खे उन को अहिड़ो फेस सेविंग ॾिनो वञे जो हू पंहिंजे ऑडियंस खे पंहिंजे मुल्क में जेके बि उन्हनि जूं लॉबीज़ आहिनि, ऑडियंस आहिनि, उन्हनि खे ॿुधाए सघनि त असां जंग हाराई कान्हे, इफ जीती कान्हे त हाराई बि कोन्हे। हाणे उनजे लाइ वॾो हिकिड़ो डिलेमा आहे। पाकिस्तान लेकिन कंसिस्टेंट रहियो आहे। पाकिस्तान चैनल ऑफ कम्युनिकेशन मुसलसिल जारी आहे सभिनी पार्टियुनि सां जेके जंग में आहिनि, ऐं उहे पार्टियूं जेके फैसिलिटेट करे रहियूं आहिनि पाकिस्तान जे एफर्ट के। सो पाकिस्तान will not give up and should not give up, because the only option for the world, for Saudi, for JCC, for Iran, for America is the resolution of this big crisis. अच्छा जियर साहब, हाणे मिडल ईस्ट जे हवाले सां बि थोरो ॿुधाइजो। उते बि काफ़ी तशवीश आहे। तव्हां जीअं ज़िक्र कयो टूरिज़म ऐं उहो जेको पीस जो जेको सूरत हाल हुई, हिकिड़ी अमुन अमान जी सूरत हाल हुई, उहा बि हिन वक़्तु चैलेंज थी चुकी आहे। त मिडल ईस्ट हिन सॼे मामले जे अंदरि कहिड़ो किरदारु अदा करे सघे पियो जेको हुन न कयो? ॾिसो, ये कंट्रीज़ अनफॉर्चुनेटली डिपेंडेंट आहिनि for the last like 40-50 years खां वठी US जी सिक्योरिटी अमरीका जे अंडर। ऐं उन में इज़राइल जेको आहे सो हिक खां हर साल ॿिए साल हिक न ॿिए कंट्री खे तबाह बर्बाद करायो आहे अमेरिका खां। दैट्स अ प्रॉब्लम। त अमेरिका जी जेका हींअर जेका पेनिट्रेशन आहे इज़राइल जी, इज़राइल लॉबी जी, ज़ायनिस्ट लॉबी जी, उनजी एतिरी घणी थी वई आहे जो अमेरिका खे अहिड़े क़िस्म जे वॉर में दिखे थो जंहिंजी का ज़रूरत न आहे उनखे। इनफैक्ट ट्रम्प हाणे चयो आहे त इराक जी वॉर बि ग़लति हुई, ही वॉर बि ग़लति आहे, लेकिन छो था वञनि? दैट इज़ अ प्रॉब्लम, दैट इज़ अ डिलेमा एवरीबडी एंड वी ऑलमोस्ट नो, जेके और सां पढ़नि था, ॾिसनि था ऐं जांचनि था ऐं रिसर्च कनि था, त इहो डेफिनेटली हिकिड़ी आर्म्स लॉबी बि आहे जेका मैन्युफैक्चर कंदी आहे, उन्हनि जो नेक्सस आहे इज़राइल सां। देयर इज़ अ ज़ायनिस्ट लॉबी आहे, देयर इज़ अ क्रिश्चियन ज़ायनिस्ट लॉबी आहे, नेशनलिस्ट आहिनि, उहे नथा चाहिनि त जंगूं बंदि थियनि। ऐं हिन वक़्तु ख़ासि तरह जेको हिकिड़ो वैशी क़िस्म जो प्राइम मिनिस्टर वेठो आहे, या वॉट एवर कॉल हिम, द रिजीम जेको आहे तेल अवीव में, इज़राइल जी स्टेट जेके उहे चवनि था, उते जंहिंखे न को कानून जी का अहमियत आहे, न इंसानियत जी, न अख़लाक़ियात जी आहे, हू त मुकमिल तरह सां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जंग करणु, माण्हुनि जो बेगुनाहनि जो खून वहाइणु चाहे थो, ऐं उहो बि ॿिए कंहिंजे हथां, पाण बि करे थो पर ॿिए कंहिंजे हथां। छाकाणि जेको इहो पाण ट्रम्प चयो त जेकॾहिं मां पंहिंजी वापसि करे वठां सपोर्ट, त यू आर नथिंग, यू कैन नॉट स्टैंड। एंड इहो फैक्ट बि आहे त इज़राइल जी ताक़त तेसि ताईं आहे जेसि ताईं की अमेरिका आहे। इनफैक्ट मूं पंहिंजे आर्टिकल में लिखियो आहे, जेको प्रॉब्ली सुभाणे पर अची वेंदो, त इज़राइल इज़ फाइटिंग a war with borrowed guns. So या borrowed gun केसि ताईं, उधार वरितल गन केसि ताईं हलंदी? हिकु ॾींहुं त जेको मालिक आहे बंदूक जो, सो वापसि वठंदो। सो तेनी पोइ ख़बर पवंदी इज़राइल खे त हाणे असल हुनजी वक़्त छा आहे, असल हैसियत हुनजी छा आहे। लेकिन हुन में वक़्तु लॻंदो, उन लाइ हालात खे अञा इंतज़ारु करणो पवंदो। असांखे जेके चाहिनि था त अमन थिएसि मिडल ईस्ट में, जेके चाहिनि था त खून ख़राबो न थिए, इनोसेंट पैलेस्टीन जो खून न थिए, इनोसेंट इराकीज़ जो न थिए, सीरियन जो न थिए, लेबनीज़ जो न थिए, ईरान जो न थिए, कहिड़ा मुल्क ॻणायूं? सभु मुसलमान अरब मुल्क आहिनि जिन खे इन ज़ालिम क़िस्म जे रिजीम जेको आहे सो वॾी पावर खां ख़तमु करायो आहे, टोड़ायो आहे, उन्हनि जे मुआशरनि खे ख़ूबसूरत कंट्रीज़ में, सीरिया में मां पाण कयो आहे, 5 साल मां रहियो आहियां, वट अ ब्यूटिफुल कंट्री। इराक खे मां ॾिसां थो, लेबनान खे ॾिसां थो, ऑल वर अमेजिंग सोसाइटीज़, यूनिवर्सिटीज़ हुयूं, हर माण्हू पढ़ियल हुयो, हर माण्हू ख़ुशहाल हुयो, उन्हनि जूं जेके इनकम हुयूं ऑयल जूं, लेकिन उनखे तबाह बर्बाद करायो वियो आहे। कंहिं त इन इहा जेका नेगेटिव फोर्स आहे मिडल ईस्ट में इज़राइल जी नाले ते, उनखे अकाउंटेबल ठहिरायो वेंदो इंशाअल्लाह, दुनिया बि ठहिराईंदी, तारीख़ बि ठहिराईंदी। अच्छा जियर साहब, अमेरिका ऐं ईरान जे विच में मुआहिदो ऐं जेको पीस डील आहे, उन में असां ॿुधो ऐं असां ॾिठो ऐं काफ़ी तजनिगारनि बि इहे शयूं ॿारहा चयूं त चाइना इन में रोल प्ले करे सघे पियो, ऐं चाइना जी गारंटी ते ॿई मुल्क ऑन बोर्ड अची सघनि पिया। त पोइ छो ॿियनि मुल्कनि, चाइना आहे, रूस आहे, या मिडल ईस्ट जा मुल्क आहिनि, उन्हनि छो किरदारु अदा न कयो जो सूरत हाल ॿीहर जंग जी तरफ़ वधी वई? ॾिसो, चाइना जो ऐं रशिया जी लिमिटेड लीवरेज आहे, अमेरिका सां कॉम्पिटिशन में आहे, प्लस
रशिया त हींअर पंहिंजी जंग में सर्वाइवल जे में जंग में लॻो पियो आहे। जीअं पाण पिया ॻाल्हायूं अधु कलाक पहिरियां हुननि जी कैपिटल ते हमलो कयो आहे जी यूक्रेनियन। सो आई थिंक हू पाण हिकिड़ो एॾो वनरेबल आहे जो जेके सोल्जर्स किराए जा अफ्रीका मां या इंडिया में या मुख़्तलिफ़ मुल्कनि मां वठे पियो थो, छाकाणि जो वॾियूं कैजुअलिटीज़ थियूं आहिनि जेको अंग ख़र अचे पियो थो। 1 मिलियन पीपल फ्रॉम ईच साइड हैज़ डाइड ड्यूरिंग द वॉर। बिल्कुलु जंग में जेको आहे ॾिसो 10 लख माण्हू ॿी तरफ़ खां 10 लख मीन्स 20 लख माण्हू हिननि 4-5 सालनि में अनफॉर्चुनेटली हैव बीन किल्ड। सो मुंहिंजे ख़्याल में चाइना जो फ़ैसिलो अञा हुन इहो न कयो आहे त हू एक्टिवली अमेरिका वांगुरु जंगूं लड़ंदो या एक्टिवली प्रोएक्टिवली अची मैदान में चैलेंज कंदो अमेरिका खे। फ़क़ति हुन पंहिंजी रेड लाइन रखी आहे त साउथ चाइना सी में या ताइवान ते जेकॾहिं हमलो थियो या हुते कब्ज़ो थियो या ताइवान इंडिपेंडेंस कई त पोइ हू जंग लाइ तयारु थियो वेठो आहे। उन खां अलावा दुनिया जी कंहिं बि जंग में जिते अमेरिका या को ॿियो मुल्क आहे उनमें एक्टिवली कोन थो करे, फैसिलिटेट करे थो, ॻाल्हियूं करे थो, डिप्लोमेसी जी करे थो हेल्प, लेकिन अदरवाइज़ it's not ready yet, but definitely ईरान के सपोर्ट आहे वॾी, चाइना जी बि टेक्निकल भी आहे, डिप्लोमेटिक भी आहे, there's no doubt about that। ऐं पाकिस्तान खे भी हू ॾींदो रहियो आहे तबकी तव्हां माशाअल्लाह इहो कयो कमु सुठो कमु आहे, वी सपोर्ट यू एंड ऑल ऑफ दैट। सो पाकिस्तान खे सपोर्ट रही आहे इन मीडिएशन एफर्ट्स में, ऐं जेको हुनजो पॉजिटिव रोल आहे सो चाइना अदा कंदो रहियो आहे, लेकिन थोरो एक्टिवली कोन थो करे सघे। अच्छा जीहर साहब, अगरि अमेरिका जी ॻाल्हि कयूं त अमेरिका ख़ुदि इन जंग में केतिरो कमज़ोर थियो आहे? अमेरिका जे अंदरि पॉलिटिकल सिचुएशन हुजे या उनजी जेका इकोनॉमिकल कंडीशन आहे अमेरिका जी, छा अमेरिका इन जंग खे केतिरे वक़्त ताईं प्रोलॉन्ग करे सघे थो? केतिरो अमेरिका सस्टेन करे सघे थो? छो त ईरान त पाण खे मञरायो आहे ऐं ईरान सालनि खां इन जंग जी तयारी कई आहे, पर अमेरिका केतिरो तयारु आहे इन जंग लाइ? गुड क्वेश्चन। इहो ई सोचणु घुरिजे असांखे। शाबाश। सो अमेरिका जी जेका साख आहे सा ख़राब थी आहे। अमेरिका जी जो क्रेडिबिलिटी एज ए सिक्योरिटी प्रोवाइडर इन द गल्फ रीजन ख़राब थी आहे। ऐं सभ खां वॾी ॻाल्हि इहा आहे त अमेरिका त वॉज ए आइकॉन ऑफ डेमोक्रेसी, ह्यूमन राइट्स, ऑल ऑफ दैट, लेकिन उहो सॼे जो सॼो धुइजी वियो आहे बिकॉज what Israel has done in Gaza, जिते हुन 1.5 लख खां 2 लख माण्हू खे शहीद कयो आहे, ॿारनि खे। ऐं हींअर बि जेको अमेरिका जो हमलो थियो ईरान ते, उन में 170 ॿार हुआ स्कूल में, उनखे मार। बिल्कुलु असां अमेरिका जी पंहिंजी साख एज अ डेमोक्रेसी, एज अ कंट्री विच स्टैंड्स फॉर multilateralism, stands for human rights, stands for democracy, has been very badly impacted, and I think this will go a long way in reducing its soft power, not hard power, because soft power आहे, so definitely America जो वो erode थी वियो आहे या कमज़ोर। ठीक है फारूक साहब, तव्हां कीअं पिया ॾिसो हिन वक़्तु रिसेंटली अमेरिका ऐं ईरान जे विच में हमलनि जो सिलसिलो शुरू थी चुको आहे? अमरीकी बेसिस खे ईरान हिकु भेरो ॿीहर जवाबी कार्रवाई कंदे उन्हनि खे निशानो बि बणायो आहे, त तव्हां हिन सूरत हाल खे कीअं पिया ॾिसो? ॾिसो, तव्हां जेको आहे सो इन में ॾिठो हूंदो त भई जेको आहे सो पहिरीं बि जेको आहे ईरान चई चुको आहे त असांखे को बि एतबार कोन्हे को अमेरिका ते। हाणे तव्हां इहो अंदाज़ो लॻाए त होॾां ॻाल्हियूं बि हलनि पियूं ऐं होॾां हमला बि जारी आहिनि, माना लबनान ते बि हमला थियनि पिया, हालांकि जेको आहे सो जंगबंदी जेका हुई उहा बि लबनान जे लाइ बि हुई, उहा गज़ा जे लाइ बि हुई, त भई हू जेको आहे लेकिन इसराइल जा हमला जारी हुआ, जंहिं ते एहतजाज कयो वियो त सदर ट्रंप बारहा चयो त भई जेको आहे सो हाणे जेको मूं इनखे नेतन्याहू खे सम्झायो आहे इसराइल जे वज़ीर आज़म खे त हू जेको आहे सो हमला न कंदो, लेकिन उनजे बावजूदि हमला जारी आहिनि। ऐं जॾहिं त सदर ट्रंप पाण बि इहो चयो त असां जेको आहे सो आबनाए हुरमत में ईरान जी मुआशी नाकाबंदी कंदासीं ऐं हमिलो कोन कंदासीं, लेकिन उनजे बावजूदि बि जेको आहे सो अमेरिका जी तरफ़ां हमिलो कयो वियो। उनजी वजह इहा ॿुधाई वई त भई आबनाए हुरमत जे वेझो जेको अमेरिकन जेको अपाची हेलीकॉप्टर जेको किरियो आहे, त हुनजो अमेरिका जो चवणु हुयो त इहो ईरान हमिलो करे जेको आहे इनखे किरायो आहे, जंहिंखां पोइ जवाबी कार्रवाई करे जेको आहे जज़ीरो कशम आहे ऐं प्लस जेको आहे सर्क जो इलाइक़ो आहे ऐं बंदर अब्बास, उते हिननि जेको आहे सो हमला कया। जेको आहे अमेरिका उन में जेको आहे हिननि हिकिड़ो टेलीफोन जो टावर हो उहो तबाह कयो आहे, इन जूं
पाणीअ जूं टंकियूं तबाह थियूं ऐं ॿियो कुझु जेको आहे जेके बि सरकारी इमलाक ऐं जेको आहे जेको ज़ाती जेको आहे घर हुआ उन्हनि खे बि नुक़सानु पहुतो आहे। हाणे इन में जेको आहे सो हीउ अब्बास जेको आहे इराक़ी आहे वज़ीर ख़ारजा ईरान जो, उहो चए थो त जेको आहे अमेरिका असां खां जेको आहे जंग हाराए चुको आहे ऐं उनजे बावजूद बि जेको आहे सो हू असांखे आज़माए पियो थो। उनजे ऐं हुन इहो बि चयो त अगरि अमेरिका पंहिंजी भलाई चाहे थो, नुक़सान खां बचणु चाहे थो, त हू जेको आहे सो इलाइक़े खिते में जेके पंहिंजा अॾा ख़ाली करे हलियो वञे, न त हू तमामु घणो जेको आहे हुनखे नुक़सानु पवंदो। ऐं ईरान जी जेका अफ़वाज आहे जेको आहे उहा कंहिं बि जारियत जो मुक़ाबिलो करण जे लाइ तयारु आहे। ऐं हिन चयो त भई जेको आहे सो जेको बि हमलावर ॿाहिरां आयो आहे, जंहिं ख़लीज फारिस में हमिलो कयो आहे, उहो कॾहिं वापसि कोन वियो आहे। उनजी तबाही थी आहे ऐं इहा तारीख़ भरी पई आहे। ऐं इन हमलनि खां पोइ हुननि जेको आहे सो अब्बास इराक़ी सऊदी वज़ीर ख़ारजा ऐं तुर्कीअ जे वज़ीर ख़ारजा सां बि राब्तो कयो आहे ऐं उन्हनि खे ॿुधायो त भई जेको आहे असां पंहिंजे जेको हमले जो जेको आहे न उनजो दिफ़ा था कयूं ऐं असां कंहिं पंहिंजी सालमियत जे ख़िलाफ़ु वर्ज़ीअ ते ख़ामोश कोन रहंदासीं। ऐं इहो बि उन्हनि चयो भई जेको आहे कुझु बि थी पए, असां जेको आहे सो लाज़मी ॻाल्हि आहे त जेको आहे सो ॻाल्हियूं ऐं जेको ॻाल्हियूं ऐं हमला इहे हिकु साथ नथा हली सघनि। ऐं जॾहिं त जेको आहे ॿिए पासे जेको अमेरिका जो जेको नायब सदर आहे JD वैंस, उन चयो आहे त भई जेको आहे पहिरीं इहो हुन चयो त भई जेको असांजो जेको आहे मुआइदो सदर ट्रम्प चयो त 2 ॾींहं 3 ॾींहंनि में थींदो, हुन चयो त हफ़्ते खनि लॻी वेंदो मुआइदे में, लेकिन हुन वरी इहा बि ॻाल्हि के थी सघे थो मतां हिन में महीना लॻी वञनि। ऐं हुन इहो बि चयो त भई जेको आहे सो असां जेको आहे सो कोशिशि में लॻा पिया आहियूं त जेतिरो जल्दी थी सघे मुआइदो थी वञे, लेकिन जेके हालात नज़र अचनि पिया था उन में फ़िलहाल त मुआइदे जी का गुंजाइश नज़र नथी अचे। ठीकु आहे शकील नाइक साहब, तव्हां ईरान ऐं अमेरिका जे विच में वधंदड़ जेका छिकताण आहे उनखे कीअं पिया ॾिसो, मुस्तक़बिल छा आहे अमन ॻाल्हियुनि जो, ऐं इन जे दौरान जेका सालसी जो पाकिस्तान किरदारु अदा कयो उन जे नतीजनि ते बि ॻाल्हाइजो। ॾिसो, अमेरिका ऐं इसराइल पंहिंजी ताक़त इस्तेमालु करे ॾेखारी, पंहिंजा बारूद इस्तेमालु करे ॾेखारिया। ईरान जी जेका टॉप लीडरशिप हुई, चाहे उहा सियासी लीडरशिप हुई, चाहे उहा फ़ौजी लीडरशिप हुई, चाहे उहा उन्हनि जी एटमी साइंसदाननि जी लीडरशिप हुई, उनखे उन ख़तमु कयो। अमेरिकन या इसराइलियुनि इहो सम्झो पए त जीअं हुन वेनेज़ुएला में हमिलो करे उतां जे वज़ीर आज़म खे खणी वञी जेको पाण वटि कैद कयूं त बसि हीअ आयतुल्ला ख़ामनेई खे शहीद कंदासीं या हुनजा एटमी साइंसदान या हुनजी आर्मी चीफ खे हिकदमि रिजीम चेंज थींदी ऐं असां क़ाबिज थी वेंदासीं। जॾहिं पर इहो सॼो उन जेको उन्हनि जो कमु हो उहो बुतो थियो, मुकमिल मज़ाहिमत थी। हाणे जेका सूरत हाल आहे उन खां पोइ अमेरिका खे जंगबंदी करणी पई, इसराइल ईरान जंगबंदी न ई कई। हाणे सूरत आहे त इन जंग में घटि में घटि 8 खां 10 जनरल अमेरिका जा उन्हनि या त इस्तीफ़ा ॾिनी या सदर ट्रम्प उन्हनि खे बरतरफ़ कयो। अमेरिकी फ़ौज इनखे हाणे इन्हनि जो हिकिड़ो रूम हूंदो आहे इमरजेंसी जा वरिता, सिचुएशन रूम में जॾहिं सदर ट्रम्प वेठो, उनजा जनरल वेठा, ॻुझ इदारे जा सरबराह वेठा, जंगी जेके माहिर उहे वेठा, उन्हनि खे सम्झायो त हीअ जंग असां नथा कटे सघूं, छाकाणि त हुते सॼी जेका 8 करोड़ 9 करोड़ 10 करोड़ अवाम उहा सभु मैदान ते बीठी आहे। छा त एतिरा एटम बम मारींदो जो 10 करोड़ माण्हू मारे छॾींदो। ऐं इहो अकल जो तक़दुरु, जंहिंखां पोइ हुनखे ॻाल्हि सम्झ में आहे, हुन अमेरिकन फ़ौजनि खे पोइते थी कयो आहे। इसराइल जेकॾहिं हमला करे पियो त उन पुठियां अमेरिका बीठो। जॾहिं अमेरिका बीहो त इसराइल हुन सिर्फ़ु लेबनान ते हिकिड़ो हमलो कयो, 2 ॾींहंनि में ईरान उन ते यमन ऐं लेबनान जवाबी हमला कया त इसराइल खे माना जेको आहे ईअं सम्झो त होश अची वियो ऐं हू जेको बदमस्त हाथी हो उनजे हाणे मुकमिल हिकु अक़लमंद जीअं ऐं हिकिड़े बुज़दिल जीअं ख़ामोश थी वेही रहियो आहे। तंहिं करे हाणे जॾहिं ऐं इहो तव्हांखे ॿुधाईंदा रहूं त जेकॾहिं इहो 3 या 4 ॾींहं ईरान लगातार ई बमबारी करे त मुमकिन आहे त हुनजे केतिरा शहर तबाह थी वञनि। तंहिंखां पोइ ट्रम्प पाकिस्तान जी जेका क़यादत हुई, चाहे फील्ड मार्शल हो, चाहे हुते असांजो जेको आहे मुल्क जो घरू वज़ीर हो, उन्हनि सभिनी खे हुन गुज़ारिश कई, पंहिंजी ईरानी क़यादत खे गुज़ारिश कयो त ईअं न कनि, हीउ ॿेड़ो ॿोड़े छॾंदा इसराइल खे। असां जीअं ट्रम्प जीअं सख़्तु ॿोली ॻाल्हाईंदो आहे, घटि वधि ॻाल्हाईंदो आहे, गारियूं ॾींदो आहे, जमून सां सभु कुझु कयो त महिरबानी करे हुनखे बचायो।
त उनजे रड़ियनि उनजे मिंथनि खां पोइ पाकिस्तान चयो भई हाणे हेल ताईं तव्हां ॾिठो आहे त भला थोरो बि ॾिसी वठो। त हाणे अमेरिका इन मामले में संजीदा आहे, छाकाणि हुनखे ख़बर आहे त इन जंग मां हुनखे कुझु वरणो न आहे, सिर्फ़ु कुझु कोन थियणो आहे। उनजा तव्हां इहो अंदाज़ो लॻायो त जेके आलमी सतह ते ख़बरूं आहिनि उन्हनि में अमेरिका जे जेके महांगा तरीन जंगी जहाज़ आहिनि उहे उन्हनि जो तइदादु 18 खां वधीक आहे जेके हिन जंग में तबाह थिया आहिनि। उनजा एॾा वॾा जेके पाणी वारा सामुंडी जहाज जेके इन जंग में अचण वारा हुआ उन्हनि जे जेको आहे उन्हनि खे एॾो वॾो नुक़सानु पहुतो आहे। उहा जेका एॾा वॾा पाणी वारा जहाज जंहिंमें 5,000 नेवी जा एहलकार वेठल आहिनि उहे सभु पोते हटनि थी था। तंहिं करे इहा अमेरिका इसराइल जी मजबूरी जो ठाह करे इन करे हिन भेरे पाकिस्तान जी क़यादत खे ईरान में वधीक तरसण जी गुज़ारिश कई आहे। ऐं हिन भेरे पाकिस्तान जेको फील्ड मार्शल आहे उहो ईरानी क़यादत खे मैसेज ॾिए पियो, उहो उन्हनि जे जेको सुप्रीम लीडर आहे मुज्तबा खामनई उन ते मैसेज वञे पियो। वरी उन मुज्तबा खामनई खां जवाबी मैसेज अचे पियो त पाकिस्तानी क़यादत खे मिले थो। पाकिस्तानी क़यादत वरी अमेरिका सां ॻाल्हि पई करे, अमेरिका ते सो उन करे पाकिस्तान जी हिन भेरे जेका ट्रैकरी आहे उहो असराइती आहे, फ़ैसिला कोन आहे। ऐं हिन भेरे उनजो इंशाअल्लाह लज़ीज़ को बहितर नतीजो निकिरो थो, छाकाणि त अमेरिका खे पाकिस्तान जी हुकूमत ख़ासि करे वज़ीर शहबाज शरीफ, फील्ड मार्शल आसिम मुनीर सदर ट्रम्प खे इहो बावर कराए चुका आहिनि, इहो उनखे पंहिंजे ज़हन नशीन कराए चुका आहिनि त ताक़त जे इस्तेमाल सां अमेरिका जा पैसा बर्बाद थींदा, उनजी जंगी हथियार तबाह थींदा, उनजा जंगी जहाज तबाह थींदा ऐं हू ईरान खे कंहिं बि सूरत में शिकस्त कोन ॾेई सघंदो, नुक़सानु थींदो, ईरानियुनि जो बि थींदो। लिहाज़ा उनजो बहितर हल इहो आहे त तव्हां ॻाल्हियूं कयो, ॻाल्हियुनि जे महज ते अचो। इहो इसराइल जो जेको ॻुझो इदारो मूसाद उनजे पूरियल रिपोर्टनि ते त बसि तव्हां हमिलो कयो, आयतुल्ला खामनई शहीद थींदो त बसि सभु हीअं थी वेंदो, कब्ज़ा थी वेंदा रिजीम। उनजो इहा सॼी मूसाद वारी रिपोर्ट ग़लति आहे। उनजो नतीजो अमीर पाण ॾिठो जो इसराइल जा उहे इलाइक़ा ख़ासि करे जेको इसराइल जो उहो शहर जंहिंखे डेमोना चयो वेंदो आहे या ॿियो राद आहे, उन्हनि ॿियो अरद, डेमोना अरद, इहे ॿई उहे शहर आहिनि जिते हुननि एटमी तजुर्बा कनि था, जॾहिं उहे एटम बम रखनि था, एटम बम उते ठाहे। त हाणे उते माना एॾो फूल प्रूफ सिक्योरिटी ईरान उते उनजे चइनी तरफ़नि खां मिसाइल छॾाई मैसेज ॾिनो इसराइल खे त हाणे तव्हांजी को बि इलाइक़ो फूल प्रूफ सिक्योरिटी न आहे। जंहिंखां पोइ उन्हनि खे होश आहे, पर हू जेके शैतानगिरी करे पोइ लेबनान वारी अमेरिकन कोशिशि कई त ईरान खे लेबनान यमन खां परे रखिजे। ईरान चयो त इहे त असांजा स्टेट जेका असांजा साथी आहिनि, इहे असांजा इतादी, असीं उन्हनि खे छॾियूं था त इन जो मतिलबु उन्हनि खे वरी इसराइल जे रहम करम ते छॾियूं, भले उहे तबाह थियनि। सो उन करे हाणे अमेरिका खे बि ॻाल्हि सम्झ में आई आहे, हाणे ट्रम्प खे बि इसराइल खे बि सम्झ में आया त इहा जेका जंग आहे इहा बिना के मक़सद जी आहे, इन जो को हादसो कोन थींदो, नुक़सानु थींदो, पर ईरानी जेका क़ौम आहे उहा मुतहद आहे, उनखे शिकस्त न ॾेई सघंदी। एतिरा बम या एतिरा तव्हां बारूद नथा करे सघो जो सॼे मुल्क खे तबाह कयो, सॼी क़ौम खे तबाह कयो। उन करे बहितर इहो आहे त जेको थियो आहे सो थियो। ठीकु आहे, ॻाल्हियुनि जी बहस ते अचिणो पवंदो। ठीकु आहे जीआर साहब, आख़िर में कुझु ऐड करणु चाहियो? जीअं शकील साहब ज़िक्र कयो त लबनान जे हवाले सां बि ईरान काफ़ी उनखे तहफ़ुज़ात आहिनि त लबनान जे अंदरि बि मसइले खे हल कयो वञे। उनखां सवाइ ईरान ऐं अमेरिका जे विच में पीस टॉक जेके आहिनि उहे हर वक़्तु मुतासिर थींदे तव्हां ॾिठियूं, त हाणे छा वे फॉरवर्ड छा आहे? कुझु आख़िर में ऐड करणु चाहियो? ॾिसो, हीअ वक़्तु दुनिया में तमामु हिकिड़ी वॾी क्राइसिस में मुब्तला आहे। जंगनि जो हर हद तव्हां ॾिसो मसइला आहिनि, भूचाल आहे। सो मुंहिंजो हिकिड़ो मैसेज त आहे दुनिया जे लाइ त फॉर गॉड सेक जेके वॾा पावर्स आहिनि उहो थोरो रहम कनि। जेके डेवलपिंग कंट्रीज़ आहिनि एशिया में, अफ्रीका में, ख़ासि उन में आम माण्हुनि खे जेतिरो असरु पियो थिए हिन जंग जो ओतिरो शायदि उन्हनि जे मुल्क में न थींदो हुजे। लेकिन इनफैक्ट देयर वाज़ वन स्टडी जेका ॿ महीना तक़रीबन महीनो पहिरियां मूं पाण ॾिठी हुई त तक़रीबन 350 मिलियन पीपल will become under poverty line, will drop to a poverty line in Africa and Asia because of this war. ऐं जेकॾहिं इहा वॉर अञा वक़्तु हले थी त अञा मसइला थींदा। सो आई थिंक असांजो पैगाम, असांजी अपील दुनिया जी ताक़तनि ते आहे, अमेरिका की आहे, रशिया, चाइना, सऊदी अरब, पाकिस्तान, जेके बि पावरफुल मुल्क आहिनि जेके हिन जे अंदरि आहे ईरान, त प्लीज़ फाइंड अ वे आउट।
आम माण्हू जेको आहे सो हुनजो जेकॾहिं मैदान जंग में क़त्ल कोन पियो थिए त जी। उहो पंहिंजे घर में ई सुस्की वठे पियो ठीकु। गॉड सेक नाउ हैव सम मर्सी ऑन द ह्यूमैनिटी। बिल्कुलु ठीकु आहे। जीआर साहब वरी महिरबानी, तव्हां वक़्तु ॾिनो। नाज़रीन, जीआर साहब असां सां गॾु हुया, फॉर्मर एम्बेसडर ऐं ईरान ऐं अमेरिका जे हवाले सां उन्हनि जी गुफ़्तगू तव्हां ॿुधी। डिबेट में हिते मुख़्तसिर ब्रेक वठूं था ऐं ब्रेक खां पोइ बजट जे हवाले सां गुफ़्तगू कंदासीं। अॼु इक़्तिसादी काउंसिल जो इजलास बि थियो आहे ऐं सूबनि जे विर्छ जे हवाले सां PSDP में छा तइ थियो आहे ओवरऑल डिस्कस कंदासीं मुख़्तसिर ब्रेक खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन। डिबेट में तव्हांखे चऊं था भली कार ऐं प्रोग्राम जे हिन हिसे में गुफ़्तगू कंदासीं बजट जे हवाले सां। अॼु इक़्तिसादी काउंसिल जो इजलास थियो जंहिंमें वज़ीर आज़म साहब ॻाल्हाईंदे चयो आहे त मुल्की मैशत खे वॾनि चैलेंजिस खे मुंहुं ॾियणो पियो आहे। मुल्की मैशत जी तरक़ी में हिसो विझणु सभिनी जी ज़िम्मेवारी आहे। संदसि चवणो त अॼु मैक्रो सतह ते मुल्की मैशत मुस्तक़िम आहे। रोज़गार जा मौक़िया, एक्सपोर्ट, मुआशी बहितरी, पैदावारी सलाहियत वधाइणु सभिनी जी ज़िम्मेवारी आहे। उनखे अलावा नाज़रीन, इक़्तिसादी काउंसिल जे ईंदड़ माली साल जे बजट जे हवाले सां 1000 अरब रुपयनि जी PSDB जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। PSDB में घरू ऐं दिफ़ा खां सवाइ को नओं मनसूबो शामिल न हूंदो। ईंदड़ माली साल लाइ मजमूई क़ौमी जेको तरक़ियाती बजट रखियो वियो आहे उहो 3669 अरब रुपया आहे। उनखां अलावा वफ़ाक़ जे तरक़ियाती बजट 1000 अरब रुपया हूंदी। सूबनि जे तरक़ियाती बजट 2218 अरब रुपया मुख़्तस करण जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। बजट जे हवाले सां ओवरऑल गुफ़्तगू कंदासीं। असां सां हिन वक़्तु फ़ोन कॉल ते मौजूदु आहिनि मोहम्मद रिज़वान साहब आहिनि जेके कराची इलेक्ट्रॉनिक्स डीलर एसोसिएशन जा सदर आहिनि ऐं फारूक मुरैद साहब में शकील नाइश भी असां सां इन गुफ्तगू जो हिस्सो रहंदा। सबसे पहले रिज़वान साहब आपसे शुरुआत करना चाह रहे हैं। इस वक्त डीलर्स एसोसिएशन के हवाले से आप क्या बताना चाह रहे हैं? इस वक्त बजट की आमद है और क्या खदशात, तहफ़्फ़ुज़ात और क्या उम्मीद है इस बजट से? देखिए, बजट जो है वो आता है सिर्फ बड़ों अमीरों के लिए। गरीब आदमी का क्या बजट है? एक हिंसों का गोरख धंधा है बेसिकली जो है वो। यहाँ जो बदकिस्मती हमारा मुल्क जो है वो अशरफे के हाथों से चल रहा है, वही उनके लिए फायदा होता है। एक आम आदमी का इसमें कोई जो है फायदा नहीं होता ना बजट में। आप जो है आप देखें टैक्स की जो शरह, इनकम टैक्स की शरह पाकिस्तान में जो है 30 से 35%, एक सैलरी पर्सन जो है 35% जो है वो टैक्स देता है। ये कहाँ का इंसाफ है? आज तक जो है ऐसे कहीं भी जो है टैक्स की जो है रेशो नहीं है। हम तो ये कहते हैं कि जो है आप जो है आम आदमी, एक जो बेचारा मिडिल क्लास आदमी है, उसको जो है किस तरह जो है फैसिलिटेट करेंगे, उसकी कैसे मेयार ज़िंदगी वो बेहतर करेंगे, हम उसकी बात करते हैं। ये एक जो आदमी 50,000 या 1 लाख रुपए जिसकी जो तनख्वाह या जिस तरह गुजारा बता रहा, वो किस तरह कर सकेगा? जब जो बजट तो हम वो कहेंगे जब ये आदमी जो है 50,000 में जो है गुजारा कर सकेगा, अपने बच्चों को खिला सकेगा, उसके अगर बीमार होता है तो उसकी जो है इलाज करा सकेगा, उसको जो है स्कूल की फीस दे सकेगा, वो हम बजट कहते हैं। लेकिन ये मेरी समझ से बात आ रहा है माजरत के साथ कि बजट जो है आवाम के लिए नहीं होता, ये बिल्कुल अशरफिया के लिए जो है वो बजट दिया जाता है। अच्छा रिजवान साहब, इस हवाले से भी हमें बताएगा कि इस वक्त बजट में आपकी तरफ से क्या वफाक को कोई तजावीज़ गई हैं, कोई प्लान है आपके पास जो आपने? देखिए, तजावीज़ हमने दी है, बदकिस्मती से हमारी तजावीज़ जो है वो मानी नहीं जाती, ना जो है इस पर अमल दरामद होता है, क्योंकि हम ये चाहते हैं कि सरकार को ज़्यादा से ज़्यादा टैक्स मिले, ज़्यादा सा रेवेन्यू जनरेट होगी। लेकिन ये जो इस्लामाबाद में जो बाबू बैठे हैं वो नहीं चाहते, वो चाहते हैं कि उनकी जेबों में पैसा जाए। इनकम टैक्स से जहाँ रेशो कम होगा उतने ही जो है लोग रजिस्टर्ड होंगे, उतने ही लोग जो है वो इसमें जो है शामिल होंगे और सरकार को ज़्यादा से रेवेन्यू। हमने उन्होंने 1.5% की स्कीम है टर्नओवर टैक्स की, हमारे दुकानदारों के लिए जो सेल्स टैक्स, इनकम टैक्स रजिस्टर्ड है, तो हमारा परसेंट ही 1% प्रॉफिट मार्जिन है, किस तरह हम 1.5% देंगे? हमने सरकार को बोला है कि इसको 0.25% किया जाए, ताकि एक जो जितने भी लोग सेल्स टैक्स, इनकम टैक्स रजिस्टर्ड हैं वो ज़्यादा से ज़्यादा इसमें शामिल हो और गवर्नमेंट को रेवेन्यू मिले, ना कि जो है ये जो है लोगों की जो है रिश्वतखोरी में जो है वो पैसा जाए। अच्छा, उसके अलावा इस वक्त फिक्स्ड टैक्स स्कीम भी मुतारिफ करवाई जा रही है वफाक की जानिब से, उस स्कीम को आप कैसे देख रहे हैं? फिक्स टैक्स की स्कीम जो है अच्छी है। इन्होंने मशावरत की सरकार ने हम लोगों से तकरीबन 2-3 महीने। एक ये वो लोग जो लोग इनकम टैक्स नहीं देते, ये उनके लिए बेसिकली है, और जो लोग जो है जिनके पास आज़ाद नहीं होते या जो इतने पढ़े लिखे नहीं है, उनके लिए एक अच्छी स्कीम निकाली है कि आप टर्नओवर पे जितना भी आपका टर्नओवर शो करते हैं उस पर 1% टैक्स देके जो है आप कारोबार कर सकते हैं।
और आपका जो है इस पे जो है आपको सवाल जवाब नहीं होंगे, आपका ऑडिट नहीं होगा, आपसे जो है वो जो पूछा नहीं जाएगा। और इसके अलावा और भी बहुत सी फैसिलिटीज दे रहे हैं, तो एक उसमें अवेल करना चाहिए कि जो इसमें लोग काफी तादाद में आएंगे, जो लोग हजारों की तादाद में, बहुत से लोग रजिस्टर्ड नहीं है, वो इंशाल्लाह आएंगे और सरकार को भी जो है इसमें फायदा होगा इसमें। अच्छा रिजवान साहब, इस हवाले से भी बताया गया कि जो डीलर्स एसोसिएशंस होती हैं, जो छोटे छोटे डीलर्स हैं जो कारोबार कर रहे हैं इस वक्त, उनको क्या मसाइल दरपेश हैं इस बजट के हवाले से? क्या आप समझते हैं उनको कोई फ़ायदा पहुंचेगा इस बजट में? मैंने आपको बताया ना, बजट बेसिकली आम आदमी का नहीं है, बड़े आदमियों का होता है, उनको फायदे देते हैं। हम तो ये कहते हैं हमारे इस बजट जो टैक्स लेते हैं हम, सरकार को हर वक्त टैक्स दे रहे हैं लोग, हर चीज में, चाहे वो पेट्रोल हो, चाहे वो बिजली में हो, चाहे वो पानी में हो, चाहे गैस में हो, उनको मिल क्या रहा है? ये टूटी फूटी सड़कें, ये सीवरेज का निज़ाम, ना पानी पीने का है, ना बिजली है, ना गैस है, और ऊपर से जो सेस टैक्स जो है वो सोलर जो पैनल बेचारा जो एक दो आदमी पैनल ले लेता था और अपनी बिजली बना लेता, उसमें भी जो है 18% सेस टैक्स कर रहे हैं। और आप जो है इलेक्ट्रिक की गाड़ियों में जो है टैक्स बढ़ा रहे हैं। आप जो है बेसिकली जो है लोगों को जो है फैसिलिटेट नहीं कर रहे हैं, बाकायदा जो है उस पर टैक्स लगा रहे हैं। ये सरासर ज्यादती है, ये चीजें नहीं होनी चाहिए। आपको आवाम को फायदा देना चाहिए। जो एक आदमी सब्सिट्यूट चीज निकाल दे रहा है और जो है वो चाह रहा है कि सरकार को जो है वो, जब सरकार नहीं दे सकती तो अपने हिसाब से वो बिजली बनाए, तो उसको क्यों रोका जा रहा है? मेरी समझ से बात है कि कौन इनको कह रहा है कि ये काम करें? ये जो है सरासर ज्यादती है। अच्छा रिजवान साहब, बिजली की जिस तरह आपने बात की, अमन अमान के मसाइल हैं, सिक्योरिटी है, ये वो इशूज़ हैं जो हमेशा आप एसोसिएशन की तरफ से जो कारोबारी तबका है वो वज़ीर आज़म साहब और वफाकी जो इदारे हैं उनको हमेशा उनके तहफ़्फ़ुज़ात रहे इन इशूज़ पे। इस हवाले से कोई बातचीत हुई आपकी? क्योंकि इस पे भी काफ़ी पैसे खर्च होते हैं आपके सिक्योरिटी के इशूज़ हो, क्योंकि गवर्नमेंट तो इस हवाले से कोई भी इनिशिएटिव अब तक नहीं ले रही, लेकिन आपकी तरफ से क्या आगे के लिए लाहे अमल है? इस हवाले से आप क्या समझते हैं कि कोई ना कोई रिलीफ या फिर इदारों की तरफ से कोई ना कोई ताउन फराम हो सकता है? देखें, इदारों की तरफ से अभी तक तो सेफ सिटी का प्रोजेक्ट जो था वो अभी तक कामयाबी नहीं हो सका, ना बन सका, ना चल रहा है। जो आप जो है हम दूसरे की सूबे की बात करते हैं तो वहाँ जो है आप देखें कैसा सेफ सेफ्टी चल रहा है। हम ये नहीं कहते कि वो वहाँ जो है वो उस तरह का करें, लेकिन कम से कम यहाँ लोगों को जो है वो ऐसा से तहफ़्फ़ुज़ तो हो, ऐसा से जो जिम्मेदारी तो लें। आप विभाग जो है वो सूबे पे डालता है, सूबे विभाग पे डालते हैं, तो हम जो है उसके बीच में लगे। यहाँ देख लें ना, आपके कराची में जो है अलग अलग जो है, कोई केएमसी है, कोई डीएमसी है, कोई कंटोनमेंट है, कोई और अलग अलग जगह है, तो वो जो है वो एक सिलसिला नहीं है। आप कम से कम एक ही को पावर दें ताकि उनसे कम से कम पूछा जा सके कि आपने काम किया नहीं किया, या आपने जो है ये मसाइल हल किए नहीं किए। अब उसी में जो है वहाँ पिसते रहती है, जो है दफ्तरों के चक्कर लगाती है, कभी कहाँ, लेकिन काम होते नहीं है। काम करना है तो एक को पावर देनी होगी और उन्हीं से जो है जवाब तलब करना होगा, ताकि ये शहर का, इस सूबे का जो है मसाइल हल हो सके। अच्छा रिजवान साहब, इस हवाले से भी बताएगा कि आप इलेक्ट्रॉनिक्स डीलर एसोसिएशन के सदर हैं, तो इलेक्ट्रॉनिक के जो सामान हैं या उनकी जो बिजनेस है, इंपोर्ट पे अगर ज़्यादा टैक्स लगता है तो उसके क्या असरात होंगे? देखिए, आप ये इलेक्ट्रॉनिक्स जो है ना, लोग समझते हैं कि ये अपना लग्जरी आइटम है। लग्जरी आइटम नहीं है, बेसिकली ये नेसेसरी आइटम है। ये आपकी रोजमर्रा की चीज़ है। हर एक आदमी को जो है आप समझ सकते हैं, एक फ्रिज भी चाहिए, एक लेडीज को जो है वॉशिंग मशीन भी चाहिए, एक किसी को देखने के लिए एलईडी भी चाहिए, और अगर थोड़ा कुछ बेहतर है आदमी तो उसको एसी भी चाहिए। तो ये ज़रूरत ही ज़िंदगी की चीज़ें हैं, ये लग्जरी में नहीं आती। ये तो बाद में लेता कि जो है वो जो अपने खराजात पूरे कर सके, उसके बाद फिर वो चीज़ें आती है। बेदखिदमती से हमारे यहाँ अभी तक जो है वो मैन्युफैक्चरिंग नहीं हो सकी है, अभी तक असेंबलिंग होती है। आप असेंबलिंग की जगह मैन्युफैक्चरिंग करें, जो पार्ट जो है वो बाहर से आते हैं उसकी जगह यहाँ बनाया जाए। उनको सरकार जो है उनको रिलीफ दे, उन पर टैक्स कम करे, ताकि ज़्यादा से ज़्यादा लोगों को रोजगार मिल सके, लोग अपना कारोबार बढ़ा सके और मुल्क की जो है मैशत बेहतर हो सके। अभी तक वही हम जो है बाहर से चीज़ें मंगा के जो है वो असेंबल कर रहे हैं। कब तक ये सिलसिला चलता रहेगा? तो सर, लोकल इंडस्ट्री को स्ट्रेंथन करने के लिए आप क्या तजावीज़ देंगे और क्या ऐसे इकदामात हैं जिससे लोकल इंडस्ट्री को जो है वो स्ट्रांग हो और आम लोग जो है वो अपने मुल्क की चीज़ें खरीद करें? देखिए, लोकल इंडस्ट्री के लिए आपको जो है सबसे पहले जो है मुकाबले का रुझान पैदा करना होगा। जो चीज़ें बाहर से आती हैं या चीज़ें होती है उस स्टैंडर्ड से आपको चीज़ें बनानी होगी। आपको जो है उसको बिजली सस्ती देनी होगी, आप उसको पानी फराहम करना होगा, आपको जो है कम से कम रेट पे गैस देनी होगी, आप जो है उनके लिए इंफ्रास्ट्रक्चर बेहतर करना होगा। जब ही जो है ये मुल्क तरक्की करेगा, जब ही जो है इंडस्ट्रियाँ जो तरक्की करेगी, और जब हम जो है दूसरों का मुकाबला कर सकते हैं और हम अपनी चीज़ें एक्सपोर्ट भी कर सकते हैं
और अपनी चीजें जो है बेहतर से बेहतर करके जो है रेट में जो है आवाम तक पहुंचा सकते हैं। ठीक है। अच्छा फारूक साहब, जीअं मोहम्मद रिज़वान साहब जी गुफ्तगू तव्हां ॿुधी, उन्हनि काफ़ी तहफ़ुज़ात शेयर कया ऐं जेको हिन वक़्तु बजट अचण वारो आहे, संदसि इहो चवणु आहे त हिन वक़्तु जेको मक़ामी तौर ते जेको लोकल इंडस्ट्री आहे उन जी तरफ़ हुकूमत जी तवज्जा कोन्हे त उन ईस्टर्न इंडस्ट्री खे फ़ोक़त ॾियण जे लाइ उन ते इन्वेस्टमेंट कई वञे। त रिज़वान साहब जी गुफ्तगू में तव्हां छा ऐड करणु चाहींदा ईंदड़ बजट जे हवाले सां? ॾिसो हींअर जेको आहे सो मुक़ाबले जो रुझान आहे, मुसाबिक़त आहे, यानी पाकिस्तान जे मुक़ाबले में तव्हां ॾिसंदो त जेको आहे बांग्लादेश में जेको आहे सो जेको कारखाना खोलनि था या सनतूं खोलनि था, उनखे उतां जी हुकूमत जेको आहे हर लिहाज़ सां जेको आहे न रिलीफ ॾिए थी, बिजलीअ में बि, गैस में बि। ऐं मज़े जी ॻाल्हि इहा त भई उते जेको आहे जेको मज़दूर बि सस्तो आहे, माना जेके तव्हां जेको उते जेकॾहिं इहो न आहे त जेको आहे जीअं हिते वांगुरु आहे, का यूनियन कान्हे का कुझु कोन्हे, उते मायूं बि जेको आहे सो उते कमु कनि थियूं, जेको आहे उहो इन करे जेको आहे उते मज़दूरी सस्ती आहे। ऐं हींअर तव्हां बांग्लादेश तमामु घणो ख़ुशहाल छाजे करे थियो आहे, छो जो उते जेको आहे सो हुननि खे हर शइ जी जेको आहे सो माना पहिरीं जेको आहे सो गारमेंट थियो, टेक्सटाइल थियो, उन खां अलावा ॿिया कारखाना आहिनि जंहिंमें जेको आहे बांग्लादेश जेको आहे एक्सपोर्ट करे पियो थो पंहिंजो जेको सामान सॼो, त उन में जेको आहे ज़ाहिर आहे बांग्लादेश असांखां पाकिस्तान खां बि हींअर अॻिते नज़र अचे थो। ऐं ॿी ॻाल्हि इहा त भई जेको आहे हिते बिजली महांगी आहे, गैस महांगी आहे, ऐं उन खां अलावा ॿिया जेको आहे टैक्स जेको आहे माण्हुनि जे मथां आहे, पोइ उन में मुसाबिक़त कीअं थी सघे थी। पर ज़ाहिर आहे जेकॾहिं हिते जेका का शइ ठाहियूं था उहा जेकॾहिं असांखे जेको आहे सो महांगी जेकॾहिं मिलंदी, उन जे मुक़ाबले में बांग्लादेश जी शइ या चाइना जी शइ जेको आहे ॿाहिरि मुल्कनि में या किथे सस्ती मिलंदी त माण्हू असांजी शइ छो खणंदा। उहो ज़ाहिर आहे जेका उन्हनि खे सस्ती मिलंदी ऐं सुठी मिलंदी त उहा ई ख़रीद कंदा। इन में जेको आहे सो ज़रूरी आहे त भई जेको आहे सो जेकॾहिं एक्सपोर्ट या जेको माण्हू जेको आहे कनि था, जेके सनतूं आहिनि उन्हनि खे तमामु रिलीफ ॾिनो वञे, या लोकल जेका इंडस्ट्री आहे उनखे जेको आहे सो जेको उन सां ताबुन कयो वञे। जेको रिज़वान साहब ॿुधायो त भई जेकॾहिं गैस बिजली ऐं तव्हां उन्हनि खे सहूलियतूं ॾींदो त हू ज़ाहिर सामान जेको आहे सस्तो ठहंदो। उन जी जेका मंडी इंटरनेशनल मंडी आहे या जेके ॿाहिरि जा मुल्क आहिनि उन्हनि खे जेको आहे सो ज़ाहिर आहे जेको आहे जेकॾहिं जेका शइ सस्ती मिलंदी ऐं सुठी मिलंदी उहे उन ते ई जेको आहे ज़ाहिर हू वठंदा ऐं उनखे दोबारा ऑर्डर ॾींदा। पर जेकॾहिं तव्हांखे जेका शइ सुठी न ठहंदी ऐं ॿी ॻाल्हि त सस्ती न मिलंदी त हू जेको आहे छो खणंदा असांजो सामान। बिल्कुलु सही। शकील नायक साहब, तव्हां मूंखे ॿुधी सघो पिया? बिल्कुलु। शकील साहब, तव्हां इन हवाले सां ॿुधाइजो, सूबाई बजट में बि जेके शयूं आहिनि 2218 अरब रुपया सूबाई तरक़ियाती बजट मुख़्तस करण जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। ऐं PSDP में हिन भेरे दिफ़ा ऐं घरू जेके आहिनि मामलनि खां अलावा ॿियो को नओं मनसूबो शुरू न थींदो। त सूबाई बजट जे हवाले सां तव्हां वटि कहिड़ी ॼाण आहे, कहिड़ा अपडेट्स आहिनि, ऐं वफ़ाक़ी बजट हिन भेरे केतिरो अहम आहे? तोड़े जो अक्सर वज़ीर आज़म साहब बि ज़िक्र कंदा रहिया आहिनि ऐं मुराद अली शाह साहब बि पंहिंजी हिकिड़ी स्पीच में ॻाल्हि कई हुई त हिन भेरे बजट तमामु ॾुखियो हूंदो। त तव्हां वटि छा इनसाइट आहे सूबाई बजट ऐं फेडरल बजट जे हवाले सां? ॾिसो, अॼु 10 तारीख़ ते वफ़ाक़ी बजट पेश थियणो जेको हाणे 12 जून ते पेश थींदो। जी। अॼु वज़ीर आज़म जी सदारत में क़ौमी इक़्तिसादी काउंसिल जो इजलास थियो, जंहिंमें सूबनि लाइ 1200 अरब रुपया तरक़ियाती प्रोग्राम ज़रूरु रखियो वियो। पर असीं पंहिंजे ॿुधंदड़नि खे इहो आगाह कयूं त अञा ताईं ही उहो 1200 अरब जेको वफ़ाक़ी हुकूमत सूबनि जे अंदरि कमु कराईंदी, अञा सूदो NFC अवार्ड में सूबनि खे केतिरो हिसो मिलंदो या उन मां केतिरो कट लॻायो वियो आहे जेको वज़ारत दिफ़ा खे ॾिनो वेंदो ऐं उन बाक़ी केतिरो बचंदो जेको सूबनि खे मिलंदो, इहो अॼु राति ताईं शाम ताईं तय न थियो आहे। सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह, सिंध जो चीफ सेक्रेटरी सैयद आसिफ अली शाह, सिंध जो आबपाशी वारो वज़ीर जाम ख़ान चोरो, सिंध जो मनसूबाबंदी ऐं रिथाबंदी तरक़ी वारो एडिशनल चीफ सेक्रेटरी या चेयरमैन सैयद नजम शाह, ही सभु उते इस्लामाबाद गुज़िरियल 4 ॾींहंनि खां 5 ॾींहंनि खां तरसियल आहिनि। पर अञा सूदो वफ़ाक़ी अॼु ही तय करे सुबुह सवेरे इन सूबनि खे आगाह कंदा त कहिड़े सूबे खे केतिरो असां NFC अवार्ड मां पैसा ॾियूं था ऐं उन खे साम्हूं रखंदे सूबा पंहिंजी तरक़ियाती बजट ठाहींदा। हिन वक़्तु सिंध में सभु तयारी मुकमिल आहे। सभु जेके किताब उन खे बजट जा छापणा हूंदा आहिनि उन सभिनी खे उहे तयारु करे वेठा आहिनि। हाणे हुननि खां प्रॉब्लम इहो आहे त हुननि खे फिगर मिले त हू किताब खे फाइनल कनि। वॾे वज़ीर जे अञा स्पीच तय न थी आहे त
तरक़ियाती बजट जेको सूबे जा उहो तय न थियो आहे ऐं हिन भेरे इहो लॻे थो त इहो बजट सिंध जो यकीनन इहो लॻभॻि 20 जून जे क़रीब 18 जून या 19 जून या 20 जून पेश थियो पोइ इहो लगातार 3 जून ताईं जुमो छंछर आचर पिया हलंदा त जीअं हुन बजट ते डिस्कशन करे सघनि। वफ़ाक़ी सरकार हिन भेरे बजट में देरि कई आहे जंहिं करे सूबनि खे बजट तयारु करण में ॾाढी मुश्किलात पेश आ रही आहे ऐं गुज़िरियल 4-5 ॾींहंनि खां नाणे खाते जा जेके मुलाज़िम आहिनि छाकाणि त उन्हनि खे मई जून छंछर आचर मोकल इवन ईद वारो ॾींहुं सिर्फ़ु हिकिड़ो उनखे मोकल मिली ईद खां हिकु ॾींहुं अॻु बि उहो आया ईद खां ॿिए ॾींहं ते बि आया हाणे हथ ते हथ रखी वेठा आहिनि छाकाणि त मरकज़ तरफ़ां फिकर मिले मरकज़ त शकील साहब इक़्तिसादी काउंसिल में त मामला अञा ताईं सिंध जो बजट न आहे ठहियो। शकील साहब इक़्तिसादी काउंसिल में त मामला जेके आहिनि उहे तय थी चुका आहिनि ॿिन्हिनि पार्टियुनि में मरकज़ी सतह ते ऐं क़यादत जी सतह ते बि मामला सेटल डाउन थी चुका आहिनि त पोइ हिन देरि जी वजह छा आहे? राब्तो कटिजी वियो आहे। फारूक साहब तव्हांखे छा थो लॻे त जीअं शकील साहब चवनि पिया त हिन वक़्त ताईं अञा ताईं अघ अखर शेयर कोन थी सघिया आहिनि वफ़ाक़ सूबनि न केतिरो उन शेयर वेंदो त तव्हांखे छा थो लॻे हिन देरि जो सबबु छा आहे? त ॿुधायां थो वज़ीर आला हाउस में जेको अॼु जेको इजलास थियो आहे उन में जेको आहे चइनी सूबनि जे जेके चीफ मिनिस्टर्स आहिनि ऐं उन खां अलावा कश्मीर जे जेको आहे वज़ीर अज़म शिरकत कई आहे ऐं वफ़ाक़ी वज़ीर बि मौजूदु आहिनि। उन में जेको आहे सो वज़ीर अज़म शहबाज़ शरीफ़ इहो ई चयो आहे त भई जेको आहे सो असां जेको आहे सो कोशिशि में आहियूं त भई जेको असांजी जेका गुज़िरियल घणनि हफ़्तनि खां जेको आहे न उन ॻाल्हि ॿोल जारी हुई सूबनि सां ऐं सूबनि असां सां ताउन कयो आहे। हुन जेको आहे सो जेको कुझु ॾींहंनि खां हले पियो त भई जेको आहे तव्हांजे NFC अवार्ड में जेको आहे दिफ़ा जे लाइ कट लॻंदो उन हवाले सां वज़ीर अज़म शहबाज़ शरीफ़ चए थो त भई जेको आहे दिफ़ा जो जेको वसाइल आहिनि उन्हनि जी फ़राहमी इहा असांजी ज़िमेदारी आहे ऐं असांखे दहशतगर्दीअ सां मुंहुं ॾियण जे लाइ जेको आहे सो जेको ज़ाहिर जेको आहे ज़रूरत आहे इन जी वसाइल जेको आहे पहुचाइण खे जेको आहे सो इन फ़ौज खे या जेको आहे जेको इन मुतलका दिफ़ा जा इदारा आहिनि उन्हनि खे ऐं इहो सभिनी खां पहिरीं असांखे जेको आहे अहम आहे। हिन इहो बि चयो त भई जेको आहे सो असांजी ज़िमेदारी इहा आहे त भई जेको आहे सो ॿी इहा बि आहे त जेके IMF जा जेके मसइला आहिनि असां उन्हनि जे जेको आहे जेको आहिनि जेको आहे उन ते बि अमल कयूं जेके हुन असांखे जेको ॾिए पई IMF जेको आहे इंस्ट्रक्शन ॾिनी आहे उन ते बि जेको आहे असांखे अमल करिणो आहे ऐं हिन जो इहो चवणु आहे त भई जेको आहे सो सूबनि खे जेका मजमूई तौरु जेका आहे 4715 अरब रुपयनि जी जेका इहा बजट आहे जंहिंमें जेको आहे सो उन खे पूरो विरहाइणो आहे NFC अवार्ड बि उन मां थींदो तरक़ियाती कम जेको आहे बजट थींदी उहा बि इन मां थींदी त वज़ीर अज़म शहबाज़ शरीफ़ जेको आहे सो उन में जेको आहे सो इहा क्लियर कट ॻाल्हि कई त भई जेको आहे सो दिफ़ा जे लाइ असां जेको आहे सो ज़ाहिर आहे सभिनी खां पहिरीं असां दिफ़ा जे लाइ ॾिनासीं इहा असांजी ज़िमेदारी आहे उहो को ॿाहिरां के ॿियो मुल्क असांखे कोन ॾींदो इहा ॻाल्हि थी आहे। ठीकु आहे फारूक साहब वॾी महिरबानी तव्हां वक़्तु ॾिनो नाज़रीन महिमाननि जी गुफ़्तगू तव्हां ॿुधी डिबेट में फ़िलहालु एतिरो ई ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़।